जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज ॻाल्हि कंदासीं जयपुर जी महानगर चेटीचंड सिंधी मेला समिति अध्यक्ष पद लाइ चुनाव थी रहा आहिनि। तंहिंमें घणेई प्रत्याशी पंहिंजो योगदान ऐं पंहिंजी ॻाल्हि रखण वारा आहिनि ऐं चुनाव में अॻियां अचण वारा आहिनि। त चवंदा आहिनि उन्हनि जो पंहिंजो हिकु वर्चस्व आहे, पंहिंजो हिकिड़ो नालो आहे ऐं समाज हित लाइ कार्य करे रहिया आहिनि। उन में हिकु तमामु ई विशेष नालो आहे कमल आसवानी, जेको युवा अवस्था खां वठी करे इन में समाज हित लाइ कार्य करे रहिया आहिनि। उन्हनि समाज हित में तमामु ई घणेई संस्थाउनि में उहे अध्यक्ष पद ते आहिनि ऐं घणेई संस्थाउनि जो उन्हनि खे योगदान आहे ऐं घणेई संस्थाउनि जो उन्हनि खे समर्थन आहे। उन्हनि घणेई संस्थाउनि में मिली करे सुठा कार्य कया आहिनि। ॿियो त छॾो उन्हनि इंदिरा बाज़ार जा ही अध्यक्ष आहिनि ऐं जिते हू रहंदा आहिनि न उते जा ई उपाध्यक्ष जी जगह ते हू रहंदा आहिनि। कमल आसवानी इंदिरा विहार जा अध्यक्ष ऐं जिते हू रहंदा आहिनि उते जा उपाध्यक्ष ऐं ॿियो बि घणेई संस्थाउनि में हू बढ़ी चढ़ी करे हिसो वठंदा आहिनि ऐं घणेई पद ते उहे हींअर बि आहिनि ऐं समाज जो बि उन्हनि खे समर्थन आहे ऐं हर वक़्तु समाज हित जे कार्य लाइ अॻियां रहंदा आहिनि। इंदिरा विहार में बि उन्हनि CCTV कैमरा ऐं ॿियो प्याऊ लॻवाया हुआ ऐं जन माण्हुनि खां मिली करे उन्हनि खे कहिड़ी परेशानी आहे, कहिड़ी दिक़त आहे, उन्हनि जी उहा दूर करण लाइ हर वक़्तु अॻियां रहंदा आहिनि। त चवंदा आहिनि न पंहिंजी विवेक बुद्धि सां पाण खे कंहिंखे मत ॾियणो आहे ऐं मत ज़रूरु ॾियणो आहे, छोकी पंहिंजो वोट कीमती आहे। त पाण चेटीचंड सिंधी मेला समिति में कंहिंखे दावेदार ठाहिणो आहे उन अध्यक्ष पद ते पाण खे, छोकी पंहिंजो हिकु वोट कीमती आहे। उहे उन वोट ते जीती सघनि था ऐं जन कल्याण में जेके कार्य कनि था पंहिंजी सूझबूझ सां उहो मत पाण खे ज़रूरु ॾियणो आहे ऐं भारी मत सां उन्हनि खे जिताइणो आहे। त पहिरीं खां ई अग्रिम बधाई हुजे थी सिंधी समाचार राजस्थान जी पूरी टीम तरफ़ां चेटीचंड सिंधी मेला समिति खे। जय श्री